इंसान ज़ात मां इंसानियत ख़त्म थी वई है। जी नाज़रीन, इंसान ज़ात मां इंसानियत ख़त्म थी वई है। रिपोर्ट कुर्बान खोसो मुताबिक़ दादू ज़िले अंदर तालके मेहड़ के शाह के मुख़्तलिफ़ ॻोठनि जिनमें फरीदाबाद के ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो, राधड़ के क़रीब ॻोठ सोभो मंगसी, सीता टाउन लॻ ॻोठ रजबरिंद ऐं शहीद मखदूम बिलावल भरसां ॻोठ अहमद खान ब्रह्माणी में मिट्टी के तूफ़ान लॻण सबबि ओचितो मुख़्तलिफ़ ॻोठनि अंदर घरनि के बाहियूं विकोड़े वयूं, जंहिंमें फरीदाबाद लॻ ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में मुकम्मल घर सड़ण खां अलावा 10 इंसानी जानियूं पिणु अजल जो शिकार थी वयूं आहिनि। अहिड़ो वाक़ियो सिंध जे अंदरि जीअ खे झोरींदड़, जंहिंमें इंसानी जानुनि सां गॾु चुपायो माल बाहि जे नज़र आतिश थी वयूं। पर शाबस हुजे दादू जे ज़िले इंतज़ामिया खे, जिन में रेवेन्यू खातो, टाउन कमेटी जा ऑफिसर, जिन खे अवामी टैक्स मां इंसानी ख़िदमत करण ऐं उन्हनि जी जानो माल जी हिफ़ाज़त करण जे लाइ करोड़े रुपयनि जो बजट ॾिनो पियो वञे। इन बजटनि जो ख़र्च ॾेखारण जे बावजूद बि म्यूनिसिपल कमेटी, टाउन कमेटी अवामी टैक्सनि सां ख़रीद कयल मशीनरी जी मरम्मत सार संभाल करण में ऑफिसरनि जी मुकम्मल कोताही आवाम जे आॾो ज़ाहिर थी पई आहे, जंहिंजो मिसाल नथो मिली सघे। हिन साइंसी दौर में शहर हुजे तोड़े बहिराड़ी हुजे, आम माण्हू हुजे तोड़े ख़ासि माण्हू हुजे, उन्हनि खे ख़बर आहे त बाहि लॻण सबबि पहिरियों इतलाउ म्यूनिसिपल ऐं टाउन ऑफिसरनि खे ॾिनो वेंदो आहे। बाद में ज़िले जे डिप्टी कमिश्नर खे इतलाउ ॾिनो वेंदो आहे ऐं ऑफिसरनि पंहिंजी सुस्ती ऐं गिफ़लत जो मुज़ाहिरो करे ॾेखारियो ऐं उपाउ न वरिता ऐं इंसानी जानिन ऐं चुपाए माल जी बचाव जे लाइ के बि इक़दाम न कया। पर मलाल हुजे बहिराड़ी जे माण्हुनि जे शऊर खे ऐं दादू जी मीडिया खे, जिन पंहिंजा फ़र्ज़ अदा कंदे मोबाइल फ़ोनुनि जे ज़रिए वीडियो व्हाट्सएप जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सोशल मीडिया जे ग्रुपनि में वाक़े जी तफ़सील मोबाइल ज़रिए अपलोड करे हिन वाक़े खे मंज़र कुशा थी दुनिया खे ॾेखारींदा रहिया। पर ज़िक्र कयल ऑफिसरनि, इदारनि, अमलदारनि खे इहा हिमत न थी त बर वक़्त जाइ वाक़े ते पहुची मुतासिरनि सां मुश्किल घड़ीअ में उन्हनि खे आथत ॾियनि ऐं उन्हनि जी का बि माली मदद करे सघनि। पूरे सिंध अंदरि हिन वाक़े खे अवाम ॾिसंदो रहियो, पर उन लाइ कंहिं बि कुझु न करे सघियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे राति गुज़री वई। ॿियो ॾींहुं थियो, मुतासिरीन पंहिंजा बचड़ा ऐं बचियल जानवरनि खे वठी बेयारो मददगार वाक़े वारे हंधि वेठल नज़र आया ऐं चवंदा रहिया, असीं कहिड़े माशरे में रहूं था जिथे इंसानियत खे शर्मसार कयो वियो आहे। नेठि वरी सिंध जे अवाम जी दाह कूकन करण सबबि ज़िले इंतज़ामिया हरकत में अची वई। पर जीअं त सिंध में इहा रिवायत रही आहे त आफ़त ज़दा वाक़िअनि में पहिरीं चहल पाकिस्तानी फ़ौज, रेंजर्स जा जवान ऐं सिंध पुलिस जा जवान पहिरीं पहुची मुतासिरीन जी मदद कंदे नज़र ईंदा आहिनि। अहिड़ो मिसाल में हिन वाक़े में पहिरियों क़दम दाइरो अंदरि क़ाइम रेंजर्स DSR ऑफिसर ख़ालिद ऐं संदसि टीम जी अॻवाणी में मुतासिरनि जी मदद करण जे लाइ पहुची विया। बाद में ज़िला इंतज़ामिया ऑफिस ऐं डिप्टी कमिश्नर बि पहुची विया ऐं मुतासिरीन जी माली मदद ऐं बहाली लाइ उपाउ वठणु शुरू कया, जंहिंमें फ़ौरी तौर ते 15,500 कंबल, 300 खेमा ऐं 1,000 बिस्तर, 100 चादरूं, 900 मच्छरदानियूं, 500 वाटर, खाइण पीअण जो सामान, थांव वग़ैरह मुतासिरीन में विरहाया। ऐं जस हुजे असांजी हुकूमत जे सरबराह चीफ मिनिस्टर सिंध सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीरनि ऐं दादू ज़िले जे MPA ऐं MNAs ऐं पार्टी जे अॻुवाण ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो वारनि जे ॻोठ पहुची फ़ौत थींदड़नि जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। इन अमल खे मीडिया जे ज़रिए पूरे सिंध ऐं ॿियनि सूबनि में पिणु इन अमल खे ॾेखारियो वियो। ऐं यादि रहे त वज़ीर आला सिंध पारां आफ़त ज़दा इलाइक़नि लाइ सिंध जे ज़िलनि लाइ मुक़ररु कयल फोकल पर्सन मुक़ररु कया विया आहिनि ऐं दादू ज़िले जे लाइ पीपल्स पार्टी जा जाखोड़ींदड़ अॻुवाण ऐं MPA सैयद फयाज़ अली बुट मुक़ररु कयल आहे। यादि रहे त फरीदाबाद ऐं सिराई बुट विच में 50 किलोमीटर जो फ़ासिलो आहे ऐं हेड क्वार्टर दादू में पिणु 50 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। पर कंहिंखे बि ज़हमत न थी त सभु कमकार छॾे, सभु मसरूफ़ियतूं छॾे पंहिंजे वोटरनि वटि पहुची, जेके उन्हनि जे फ़र्ज़ में शामिल आहे। पर तर जो अवाम इहो सवाल करे रहियो आहे त छा पीपल्स पार्टी जा अॻुवाण या के ॿियनि सियासी पार्टियुनि जा अॻुवाण ऐं कारकुन पंहिंजे वोटरनि जी इहा सार संभाल लही रहिया आहिनि, जॾहिं त सभिनी सियासी पार्टियुनि जो हिकु ई नारो आहे त वोट खे इज़त ॾियो। छा इहे सियासी पार्टियूं पंहिंजे वोटरनि खे वोट ॾियण बाद ईअं ई बेयारो मददगार छॾे ॾींदियूं आहिनि?
हिन वक़्तु सिंध जी अवाम सिंध हुकूमत ऐं आला इख्तियारनि खां इहो सवाल थो करे त रोड न ॾियो, गैस न ॾियो, बिजली न ॾियो ऐं ॿियूं ज़िंदगी जूं बुनियादी सहूलतूं न ॾियो, पर पंहिंजे इदारनि में मुक़ररु कयल ऑफिसरनि खे पाबंद कयो वञे। इंसानी जानुनि जे ज़ाया थियण जो सबबु, जंहिंमें फायर ब्रिगेड, पीअण जो पाणी ऐं तालीम, एम्बुलेंसनि जी मरम्मत जो फंड ऐं उन्हनि जी मदद में का बि हथ चुरान न कई वञे। बाक़ी बजट सिंध जे जवाबदार इख्तियार खपाइण वञी, पर जेकॾहिं इंसानी जानियुनि वारियूं शयूं तहरीक वठनि हा, जिन में रेवेन्यू खातो, म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटी ऑफिस, पब्लिक हेल्थ, सिहत ऐं लाइव स्टॉक खातो, उन्हनि जी ड्यूटी ऐं कुदरती आफ़त हंधि वाक़िअ थियनि हा, उन्हनि जे अलॻि प्लानिंग तहत फंड्स मुक़ररु कया वञनि त जीअं उहे कंहिं अणवणंदड़ वाक़िअ थियण ऐं वञण जो उज़र न हुजणु घुरिजे। अगरि जॾहिं उन्हनि इदारनि वटि फंड्स मौजूदु हुजनि हा त शायदि मुतासिरीन जो एतिरो वॾो नुक़सानु न थी सघे हा ऐं ऑफिसर बि पाबंद कयो वञे त उन फंड जेके आफ़त ज़ुदा लाइ रखियल आहिनि, उन्हनि बजटुनि खे कंहिं ॿिए हंधि ख़र्च न करण जो पाबंद कयो वञे। अहिड़नि वाक़िअनि ऐं नुक़साननि तां सिंध हुकूमत ऐं इंसान आदमी खां बची सघे त जीअं फरीदाबाद वाक़िए खे ऑफिसर जी गिफ़लत ऐं सुस्ती ऐं हाज़िर सर्वर मशीनरी जो उज़ुर ॼाणाए पाण बचाए वञण वारे कारनामे खे अवाम सिंध हुकूमत खां सवाल करे थी त इन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि सूरत में इहो ॾोह बख़्शण जहिड़ो न आहे। इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं ॿियो को ऑफिसर अहिड़ी हरकत न करे सघे। सिहत खाते ऐं लाइव स्टॉक खाते पारां हिन महल ताईं का बि कैंप न लॻाई वई आहे।